कज़ी हिन बंदूक जो जेको काठा न तूं ॾाढे मरहूम ॿाहिरें मुल्क जोहीअ मां विझरायो। बाक़ी हे जेके ॿई नाल अथसि न हे ॾाढे मर्यादा काज़ी अहमद मां विझराया ऐं हीउ जेको घोड़ो आहे न घोड़ो इहो मूं पाण बज़ाते ख़ुदि भिरियासिटीअ मां विझरायो। ईअं सम्झ त हीअ बंदूक एंटीबायोटिक बंदूक आहे। अॼु ॾाढी इहा बंदूकड़ी खई वेठो आहीं कंहिं चोरी जो भला डपु ॾिनो अथई छा जो ॿाहिरि ई नथो निकिरी। कज़ी तुंहिंजी जेका आहे पर्दा पोश सहेली आहे न उहा अची दीदार कया पोइ जाने चई त मालियुसि। वलू हू अॼु त ईंदी ई कोन पर सफ़ा कोन ईंदी छो त हुनजे पुट जी सुख आहे उहा ओॾे वियल आहे। तुम्हारी साहेड़ी खे औलाद बाजा मूं सम्झो त कुआरी आहे। सही ॻाल्हि ॿुधाए मूंखे त भेण साहेड़ी बेताब करे छॾियो आहे कसबर। मां हुनजो मुंहुं ॾिसण जे लाइ ॾाढो बेकरार आहे मरियो थो वञा। वलू उहा वॾी पर्दापोश माई आहे हू त घर में बि बुरको पाए वेंदी आहे मथां को ओचितो महिमान अची वञे उनजो मुंहुं तूं कीअं ॾिसंदे। बंदूक जे ज़ोर ते कज़ी ओ मुंहिंजी प्यारी सहेली कज़बानो किथे आई मां अची वई आहियां। मुझे अंगण ते आ सुहिणा तुलनेड़ विछाया मां सुणियूं पतेड़ियूं गुलाबनि जूं सुणियूं पतेड़ियूं गुलाबनि जूं मथां तुंहिंजे छटाया मां। वाह वाशरा बागड़नि जा कटगीरा मूंखे ॾिसी वरी नची थो गाना थो चई शर्म कोन थो अचई। हाँ ए नकाब करने वाली नकाब करना छोड़ दे। कत्ल तो आंखें करती है होठ छुपाना छोड़ दे। पर्दे में रहने दो पर्दा ना उठाओ पर्दा जो उठ गया तो देश खुल जाएगा। नकाब लाही थी या ॿई हिन बंदूक जा नालणा जहिड़ी जाइ ते चई। अचाई थी तो पोइ ॿई थुड़ियूं कलमो पढ़ो तेरे बंदूक जा ॿई कारतूस सीनर में ठोकियाव अचेव थी ना। खबरदार होशियार बेकरार लगातार पुलिस तुझे घेरे में आ। मुझे मतलब बात है तू पुलिस के घेरे में ही। सूत्री साहब इन्हें थुल्ही माईअ ते जेका पोयों बिठिया न तुझे इन्हें माईअ ते मूंखे वॾो शक आहे। रोज़ रोज़ हिन माईअ सां मिले थी बुआरीअ सां न को हीअ बर्थ भरींदी आहे न को सिलाई कंदी आहे न को रिन्यू सिबंदी आहे वो गुमानी खाईंदी आहे बस। हलू माई साथी मिले इन जो मतलब तू माई के मारी दे। सिपाही साहब बलू आहे किथे वॾा हे वरी मुंहिंजो पीउ वेठो आहे इच में नहीं मां चा भॼी वञा छा। अरे कुकड़ ॾिसो सही थो चवे माई सां थी मिले हाँ कहिड़ो मर्दा जो तूं शक थो करी इन कटियल बंदूक जो लेसन किथे अथई। सूत्री साहब हीअ जेका वारी बंदूक आहे न फारेन जी आहे जो जेको लेसन ॿ टे कुआ जे भित से टुके हणी पूरो करे छॾियो हुन लेसन। गिरफ्तार कयोसीं मूंखे त सब मारे चुको आहे। सिपाही साहब हाली ठीकु आहे हुकुम कर साहब। हटियल हिनखे हिन वारे ॾाॾे वारी बंदूक समेत लाकअप कयूं। ॿिनी खे वठी तूं उठ ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।